अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी हिकु ज़बरदस्त अपडेट। ऐं उन खां पहिरियां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो, न तव्हांखे हिकु ॿी बि नई अपडेट ॾींदुसि ऐं ॿिए ड्रामे जी ख़ुशख़बरी बि तव्हांखे ॾींदुसि। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों ग़ुलाम हुसैन जी जेका अॼु अपडेट आहे वॾे कम जी अपडेट आहे तव्हांजे लाइ। दोस्तों अपडेट खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि तव्हांखे, जे हिन वीडियो खे लाइक कंदो ऐं शेयर कंदो ऐं सब्सक्राइब कंदो चैनल खे, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हिन वीडियो में दोस्तों अॼु वॾी अपडेट तव्हां सां शेयर करण वारो आहियां। थी सघे थो त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी पंहिंजी अपडेट अॼु तव्हां ख़ुशि थी वेंदव असांजे वीडियो ऐं खे ॾिसी ऐं चैनल खे ही वीडियो ॾिसी करे, छाजे करे हिन में मां वॾी अपडेट तव्हां सां शेयर करण वारो आहियां। दोस्तों ग़ुलाम हुसैन ड्रामो तव्हां ॾिसी रहिया आहियो, मूंखे ख़बर आहे नेक्स्ट एपिसोड में हाणे जेका एपिसोड अचण वारा आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसंदो त हाणे ग़ुलाम हुसैन खे फसाइण जे लाइ चाकर जेको गेम खेॾे रहियो आहे हैबत खान वारा ऐं अयाज़ ख़ासि करे, उन्हनि जी इहा गेम आहे त ग़ुलाम हुसैन खे वर्गलाए जेको रिश्तो आहे ग़ुलाम हुसैन खे सिदरा जो, उहो पोइ इन खे ॾियूं, लेकिन उन खे हिकिड़ो बहाने सां फसाए थी जमीला। ऐं इन खे जेको आहे सिदरा खे बि ख़बर आहे त उहे इहा ॻाल्हि करनि था त तूं जेको आहे ग़ुलाम हुसैन असांजे तरफ़ो मल विड़ ऐं पोइ वॾेरा ख़ुशि थी वेंदा ऐं रिश्तो मुंहिंजो तोखे ॾेई छॾींदा। ऐं जमीला बार बार न्यापा ग़ुलाम हुसैन वटि पुॼाए थी पई। ऐं तव्हांखे बि ख़बर आहे त ग़ुलाम हुसैन जेको आहे इहा ॻाल्हि फ़िलहालु त नथो मञे ऐं इहा ॻाल्हि करनि था तूं रांझण जे ख़ान जी तरफ़ां मल छॾे ॾे विढ़णु ऐं उन खे जेको आहे जवाबु ॾेई छॾ। ऐं ग़ुलाम हुसैन नथो मञे इहा ॻाल्हि। ऐं ग़ुलाम हुसैन दोस्तों फ़िलहालु त नथो मञे, आहिस्ता आहिस्ता इन ॼार में फासी वेंदो ग़ुलाम हुसैन। ऐं पोइ ख़बर पवंदी ग़ुलाम हुसैन खे त मूंखे फसायो वियो आहे। पोइ इहा ग़ुलाम हुसैन जे घाटे में ॻाल्हि पइजी वेंदी दोस्तों। ऐं ग़ुलाम हुसैन जेको आहे पोइ हिकु चकर धोखो खाईंदो हैबत खान वारे अयाज़ खान ऐं चाकर खान खां, ऐं पोइ सिदरा जो संग तिन खे न मिलंदो, लेकिन पोइ जज़्बे में अची वरी जेको आहे मल खटे वेंदो। ऐं जॾहिं वरी मल खटे ईंदो दोस्तों, पोइ कमु ओके थींदो। पोइ जेको आहे ऐं सिदरा जो रिश्तो इन खे मिली सघे थो, लेकिन इहो घणो डिघो फॾो आहे, वॾो इहो फॾो थींदो, एॾे आसानी सां बि इन खे न मिलंदो। ड्रामे खे जेको आहे रोमांटिक ऐं सुठो ठाहिण जे लाइ इहे सीन ॾिना था वञनि। ऐं ॿी तरफ़ जमीला बि चई छॾियो आहे चाकर खे जेको आहे तूं जेको मुख़्तियार खे मार, न तूं असांखे मारे छॾींदो। जमीला दोस्तों डिॼी वई आहे, मुख़्तियार जे नज़रनि में पंहिंजी तरफ़ नफ़रत ॾिठी आहे हुन, तॾहिं चाकर खे चए थी तूं उन खे ख़तमु कर। हाणे चाकर कुझु न कुझु गेम खेॾंदो इन खे ख़तमु करण जी, लेकिन चाकर बि वॾो हिकु शातिर ऐं शैतान माण्हू आहे। लेकिन हू इहा कोशिशि आहे त मतिलबु अयाज़ वारो जेको चकर हले थो ग़ुलाम हुसैन जी भेण वारो, उहो चए थो त मां उन खे रखियल ठाहियां, लेकिन ग़ुलाम हुसैन इहो गुस्से में कुहाड़ी बि उन खे हणी वियो तव्हां ॾिठो, लेकिन उन खे अञा गुस्सो आहे। हाणे वरी का नई गेम खेॾंदो ऐं कार खां अमरा लथो जेको तव्हां ॾिठो, जेका ग़ुलाम हुसैन जी भेण वरी फसलनि में रुलंदी वते थी। इहो बि हिकु त ग़लति आहे न, छो थी रुले नौजवान छोकिरी फसलनि में, त पोइ अहिड़ा कम थींदा न। बहरहाल हीउ ड्रामो आहे, ड्रामे में इहो ॾेखारियो थो वञे त हे शइ हीअं थिए थी, हे शइ हीअं थींदी, अहिड़े हिसाब सां। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, जेको आहे नए ड्रामे जी ॻाल्हि, दोस्तनि मूंखे कमेंट कया, मूं कल्ह उहा अपडेट ॾेई छॾी त कारो जेको गुलाब ड्रामो आयो आहे इहो नओं आहे या पुराणो आहे। मां उन्हनि खे कल्ह ई न शाम जो नंढड़ी अपडेट में ॿुधाए छॾियो, लेकिन अॼु क्लियर कट ॿुधायां थोरो तव्हांखे सफ़ाई सां। कारो गुलाब ड्रामो दोस्तों तक़रीबन 7-8 साल पुराणो आहे, 2016 या 17 जे टाइम जो रिकॉर्ड थियल आहे, हाणे जो न आहे। इहो वॾो पुराणो ड्रामो आहे ऐं इन खे हाणे इन लाइ हलायो वञे थो, दुलाब जी शूटिंग तव्हांखे ख़बर आहे बरसाति जे करे रुकिजी वई आहे, इन जे करे हिन खे हलायो थो वञे त दुलाब जेसीं ताईं तयारु थिए उनजो पहिरियों स्पेल त कारो गुलाब ड्रामो इहो नंढिड़ो सीरियल ड्रामो आहे, जीअं दिलि में तूं ऐं जलगार ड्रामो असद कुरैशी जो, उन्हनि वांगुरु आहे। इन खे जेसीं ताईं हलायो वेंदो ऐं पोइ जेसीं ताईं दुलाब जी वरी शूटिंग बि जेको आहे पहिरें स्पेल जी मुकमिल थी वेंदी। ऐं ॿी तरफ़ त तव्हां ॾिठो चंड ग्रहण जी मां अपडेट तव्हांखे ॾेई छॾी हुई, चंड ग्रहण जेको आहे ड्रामो, ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों तव्हांखे सभु खां पहिरियां असां अपडेट ॾींदा आहियूं नए ड्रामे जी। मां ई अपडेट ॾींदो आहियां ऐं नओं ड्रामो जेको बि ईंदो आहे। ऐं मूंखे ख़बर हुई हीउ पुराणो ड्रामो आहे कारो गुलाब, मां इन जे करे इन जी अपडेट न ॾिनी
ऐं दिलि में तूं उन जी अपडेट मूं न ॾिनी हुई, यलगार जी बि मूं न ॾिनी हुई। ऐं मां एतिरो तव्हांखे ॿुधाए छॾियो त बाबा इहे पुराणा ड्रामा आहिनि। ही कारो गुलाब जेको ड्रामो आहे इहो बि दोस्तो पुराणो ड्रामो आहे, ऐं इन जी जेको आहे न तॾहिं मूं अपडेट न ॾिनी। ही बि हाणे इन लाइ अपडेट ॾेई रहियो आहियां त दोस्तनि जा कमेंट अचनि पिया बार बार, तॾहिं मूं इहा अपडेट ॾेई छॾी। जे नओं ड्रामो हुजे हा सभ खां पहिरियां मां अपडेट ॾियां हा। ऐं दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो ड्रामो आहे जेको हवेली, उन जी हैदराबाद में शूटिंग हली रही आहे 51 स्पेल खां अॻिते। कल्ह मां उनजी अपडेट तव्हांखे ॾिनी, तस्वीरां बि मूं तव्हां सां शेयर कयूं हुयूं, यकीनन तव्हां उहे ॾिठियूं हूंदियूं। त शूटिंग जे दौरान असांखे पल पल जी हिकु हिकु तस्वीर असांखे व्हाट्सअप कंदा आहिनि त हिते शूटिंग हिन स्पेल जी हली रही आहे, 51 एपिसोड जी हली रही आहे, 52, 53, 51 खां 75 ताईं 3 स्पेल आहे। बाक़ी हाणे तव्हां ॾिठो 34, 35 ताईं त हवेली ड्रामे जो किस्त तव्हां ॾिसी चुका आहियो, 50 ताईं तयारु पियूं आहिनि, अॻिते उन्हनि जी शूटिंग हली रही आहे। ओॾे बरसाति घटि हुई, इन जे करे दोस्तो उनजी शूटिंग हली रही आहे हैदराबाद में हवेली ड्रामे जी, जंहिंजो मंज़ूर दानिश साहब डायरेक्टर आहे। लेकिन दुलाब जी इन जे करे शूटिंग बंदि थी, छाजे करे त दुलाब मीरपुर माथेले में रिकॉर्ड थी रहियो आहे, ऐं जिते ज़हर ज़िंदगी ऐं जेको रिकॉर्ड थियो हुयो। लेकिन हिते एॾी बरसाति हुई, या रहीम यार खान, मीरपुर, ॾेरकी, घोटकी, पनो आकिल, असांजो इलाइक़े ॾे सखर ऐं खैरपुर त गोॾा बोड़, हिते त मतिलबु तबाही अची वई। एॾी बरसाति गप गारो थी वियो त गप गारे में कीअं शूटिंग थींदी, ऐं शूटिंग उहा थींदी ई कान। इन जे करे दुलाब जी शूटिंग रुकिजी वई। हिते डंग डोका जेको खजियूं उहे बर्बादु थी वियूं। सिर्फ़ु हिकिड़ी शइ खे फ़ाइदो थियो, जेका सारियूं हुयूं, ऐं उहे सारियुनि वारनि खे वॾो फ़ाइदो थियो। छाजे करे हिते असांजे इलाइक़े में सारियूं घणियूं आहिनि, उहे दुआऊं पिया घुरनि त पाणी अचे, पाणी हुयो कोन, वरी कुदरती बरसाति लही पई, उन्हनि खे फ़ाइदो थियो। इन जे करे शूटिंग रुकिजी वई। ॿी तरफ़ त घोटकी में जेको शूटिंग हली रही पंहिंजनि जागादार, उहा बि बंदि थी वई, ख़तमु थी वई, रुकिजी वई फ़िलहालु वक़्ती तौरु बरसाति जे करे। ऐं इन जे करे हाणे जेको आहे वेलकम टू मीरपुर माथेलो, इहा फिल्म रिकॉर्ड थींदी, इन जो बि स्टार्टिंग थी चुकी आहे। ऐं इन जो जेको अली हसन चरड़ साहब जेको आहे डायरेक्टर आहे, ऐं इहा बि ज़बरदस्त फिल्म आहे। मां इन सोचो तव्हांखे इन जी नई ख़ुशख़बरी ॾेई छॾियां। ऐं हाणे जेका तव्हांखे मां ॻाल्हि कई त बाबा नए ड्रामे जी ॻाल्हि कंदुसि, उहा कारो गुलाब जी मां ॻाल्हि तव्हांखे करे छॾी, ख़ुशख़बरी बि तव्हांखे ॿुधाए छॾी। हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयां थो उन जी तव्हां जेको आहे सोचे ई ज़हन सां ॿुधिजो, तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां दोस्तो, असां जेका अपडेट ॾींदा आहियूं सोची सम्झी ॾींदा आहियूं, सभ खां पहिरियां ॾींदा आहियूं। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि यार अञा ताईं ड्रामा आया ई न आहिनि, तव्हां अॻे अपडेट ॾेई रहिया आहियो। बाबा नवें ड्रामे जी अॻे अपडेट ॾींदासीं त पोइ ड्रामो ईंदो न। जे ड्रामो अची वञे उन खां पोइ तव्हांखे असां अपडेट ॾियूं त पोइ असांजी हीअ वीडियो कहिड़े कम जी, ऐं तव्हांखे बाद में तव्हां ई चवंदो यार हीउ ड्रामो त हली चुको आहे, हाणे अपडेट तव्हां छो था ॾियो। ऐं असांखे पहिरियों अपडेट ॾियणी पवंदी आहे, डायरेक्टर बि ऐं इहे चैनल वारा बि असांजे राब्ते में हूंदा आहिनि। ऐं दोस्तो अॼुकल्ह जेको आहे यूट्यूब जो दौरु आहे, ऐं असां जेका रिव्यू कंदा आहियूं, ऐं उर्दू ड्रामनि जा वरी रिव्यू कंदा आहिनि, जेका इंडियन फिल्मुनि जा रिव्यू कंदा आहिनि, हर कंहिंजा पंहिंजा सिस्टम आहिनि, उन्हनि खे हू पाण अपडेट ॾींदा आहिनि त जीअं असांजी फिल्म जो शो घणो थिए, असांजे ड्रामे जो शो घणो थिए, माण्हुनि खे घणी ख़बर पवे, जल्दी ख़बर पवे त असांजो ड्रामो घणो हले। पहिरियों असांजे यूट्यूब चैनल खे शुरू में इहे चैनल वारा सिंधी जेका मीडिया वारा डायरेक्टर अदाकार एतिरी अहमियत न ॾींदा, लेकिन जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त असांजी सोशल मीडिया जी वॾी ताक़त आहे, हाणे हू पाण ई असां सां राब्ते में हूंदा आहिनि, पाण ई असांखे तस्वीरूं शेयर कंदा आहिनि, ऐं कोशिशि कंदा आहिनि त असांजे ड्रामे जी अपडेट सभ खां पहिरियां ॾियो, ऐं असांजो ड्रामो जीअं सभ खां पहिरियां मशहूरु थिए ऐं सभिनी दोस्तनि सिंध अवाम ताईं पुॼे। दोस्तो इहा असांजी जेका इन लाइ सभ खां पहिरियां अपडेट ऐं पकी अपडेट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते मिलंदी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहो पुराणो चैनल आहे, शुरू खां वठी मां तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾींदो आयो आहियां ऐं ॾींदो रहंदुसि इंशाअल्लाह। तॾहिं तव्हांखे चवंदो आहे तव्हां लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो, हर 5 दोस्तनि खे ग्रुपनि में शेयर कंदा कयो असांजी हिन वीडियो जी लिंक। हाणे तव्हांखे जेका मां ॻाल्हि करण वारो आहियां, इहा सोचे ऐं सम्झी दोस्तो इहा ॻाल्हि ॿुधिजो तव्हां।
ऐं इहा ॻाल्हि जेका दोस्तो सुठा सुठा जेका कमेंट दोस्त कंदा आहिनि, मां उन्हनि जा कमेंट पंहिंजे वीडियो में शामिलु कंदो आहियां ऐं सभिनी खे ॿुधाईंदो आहियां त बाबा हीअ जेका सुवाल कंदा आहिनि उनखे जवाबु ॾींदो आहियां पंहिंजी नेक्स्ट वीडियो में, ऐं उहो कमेंट बि मां शामिलु कंदो रहंदो आहियां। 21,000 खां मथे मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि, इहे महिनत सां आया आहिनि, ईअं न आहिनि आया, सभई मुंहिंजा भला सब्सक्राइबर आहिनि। सिर्फ़ु पाकिस्तान मां न आहिनि, इंडिया मां बि सिंधी जेका रहनि था उहे बि असांजा सब्सक्राइबर आहिनि, जेका ॿाहिरि सिंधी रहनि था उहे बि असांजा सब्सक्राइबर आहिनि, ऐं उन्हनि जा बि कमेंट ईंदा आहिनि। असांखे हिते लोकेशन जी ख़बर पवंदी आहे त हीअ सब्सक्राइबर कहिड़े इलाइक़े जा आहिनि, ऐं उन्हनि जा कमेंट भला ईंदा आहिनि, तव्हांजा बि भला ईंदा आहिनि। चंद कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेका ग़लति कमेंट कंदा आहिनि ऐं गार गंद कंदा आहिनि, उन्हनि खे मां रिप्लाई न ॾींदो आहियां, ऐं रिप्लाई में मां बि उन्हनि खे गार गंद न ॾींदो आहियां। असांजी अहिड़ी जेका चवंदा आहिनि न तरबियत न आहे, ऐं अहिड़ा किरियल उन्हनि वांगुरु न आहियूं, लेकिन सुठे कमेंट जो रिप्लाई ऐं ॾींदो ई आहियां। लेकिन हीअ उन्हनि लाइ मैसेज आहे त बाबा तव्हां मूंखे असांजे चैनल खे को फ़र्क़ु न पवंदो, जेॾो जेको आहे तव्हां तंज़ कंदव त ओॾो ई चैनल असांजो अॻिते ई वेंदो, ऐं जेको हसद करण सां असांखे नुक़सानु न पवंदो, तव्हांखे नुक़सानु पवंदो। तव्हांजे नसल जी ज़ाहिर ॻाल्हि थिए थी त बाबा तव्हां एतिरा किरियल आहियो। हे उहे चंद माण्हू जिन जी मां ॻाल्हि कयां थो, कुझु चंद माण्हू 21,000 मां कुझु चंद माण्हू अची अहिड़ा किना कमेंट कंदा आहिनि। दोस्तो तव्हां असां सिंधी आहियूं ऐं असांखे इहो करणु घुरिजे त असां पंहिंजी ज़ात खे आला बढ़ाइण जे लाइ, हिकिड़ो सिंधी सुठा हुजण जे लाइ सोशल मीडिया ते सुठी ॻाल्हि कयूं। ऐं दोस्तो पंहिंजी जेको आहे न हिकु मतिलबु पंहिंजी तस्वीर ठाहिण जे लाइ, सुठी हिकिड़ी पाण खे पेश करण जे लाइ ग़लति कमेंट न आहिनि कबा, सुठा कमेंट कबा आहिनि। कोशिशि इहा कबी आहे त सुठी शइ कजे। ऐं दोस्तो तव्हांखे चवंदो आहियां त ईअं न कंदा कयो। इहो उन चंद माण्हुनि जे लाइ मुंहिंजो मैसेज आहे जेका पंहिंजी हिकिड़ी ज़ात ज़ाहिर कंदा आहिनि हरू भरू, ऐं तव्हांजा कमेंट दोस्तो मां न आहियां पढ़ंदो, जेका सॼी सिंध खां ऐं सॼे ॿाहिरि इलाइक़नि खां जितां जितां माण्हू असांजा सब्सक्राइबर आहिनि उहे पढ़ंदा आहिनि, ऐं तव्हांजो मैसेज उन्हनि ॾे बि वेंदो। उहे छा सोचींदा त सिंध जा सिंधी एतिरा किरियल आहिनि जो ग़लति कमेंट कंदा आहिनि, एतिरी उन्हनि खे मतिलबु तालीम बि न आहे, जाहिलनि वांगुरु अची कमेंट कंदा आहिनि। मां सभिनी खे नथो चवां, चंद माण्हू उहे, ऐं इंडिया जा जेका सिंधी ईंदा आहिनि सुठा कमेंट कंदा आहिनि, ॿिए मुल्क खां पंहिंजे सिंध जा बि सिंधी सुठा कमेंट कंदा आहिनि, चंद माण्हू अहिड़ा आहिनि। हाणे तव्हांजा कमेंट अगरि इंडिया जा सिंधी या ॿाहिरि जा सिंधी पढ़नि ऐं उहे छा सोचींदा त इन्हनि जी तालीम नाहे, उहे अहिड़ा अची ग़लति कमेंट कंदा आहिनि, हीउ हिकिड़ो ग़लति मैसेज वेंदो आहे। इहो तव्हांखे फ़र्क़ु पवंदो दोस्तो, मूंखे को फ़र्क़ु न पवंदो, मुंहिंजे चैनल खे को फ़र्क़ु न पवंदो। ऐं इहो तव्हांखे मां सम्झायां थो त महिरबानी करे पंहिंजे पाण खे न विञायो, ईअं ग़लति कमेंट कंहिंखे बि न ॾींदा कयो। जेतिरो थी सघे सुठा कमेंट कयो, उहे सुठा कमेंट असां वरी अॻिते बि जीअं शामिलु करे छॾियूं ऐं तव्हांजी बि वाह वाह थिए, असांजी बि। ऐं इन खे मां इहा अॼु ॻाल्हि इन लाइ शेयर कई ऐं तव्हांखे ज़ाहिर करे ॿुधाई त उन्हनि दोस्तनि खे बि ख़बर पइजी वञे जेका सुठा दोस्त आहिनि, असांजा सुठा सब्सक्राइबर आहिनि, फॉलोअर आहिनि, ऐं उहे ई पाण तव्हांखे इन्हनि खे सम्झाईंदा, कमेंट में बि ग़लति करनि था ऐं इहो ईअं करनि था। बहरहाल पंहिंजी ज़ात ॾेखारनि था, जेका बि ईअं करनि था, इहा असांखे इन शइ जो को बि फ़र्क़ु न पवंदो। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो जेका पुराणा ड्रामा 2-3 हलिया, सम्झ जीअं दिलि में तूं, यलगार, जीअं हाणे कारो गुलाब, इन्हनि जी अपडेट मूं त न ॾिनी, लेकिन ॿिया जेका यूट्यूबर आहिनि उहे ॾेई रहिया आहिनि। हुननि खे शायदि इन शइ जी ख़बर न आहे त हीअ पुराणा ड्रामा आहिनि। जे हुननि खे ख़बर हुजे हा त हीअ पुराणा ड्रामा आहिनि त पोइ इहे अपडेट न ॾियनि हा, लेकिन हू ख़ुशि थी विया ॾिसी करे त नओं ड्रामो अची वियो आहे। लेकिन मूंखे पहिरियों ई ख़बर हुई हीअ पुराणो ड्रामो आहे, इन पुराणे ड्रामे खे हाणे जेको आहे छा जे लाइ अपडेट ॾियां, जॾहिं आहे पुराणी शइ, नई शइ न आहे। ऐं इन में अॼुकल्ह वारा अदाकार न आहिनि जेका हिन टाइम हली रहिया आहिनि, माण्हुनि खे ज़रूरत बि हिननि अदाकारनि जी आहे, आज़म मेंगर, इरफान मूसा, हाजन प्रेमी, यानी सिजावल खान, ज़ुल्फ़कार बुर्दी, ॿिया जेका हली रहिया आहिनि, ऐं हू पुराणा अदाकार आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे उहो ड्रामो मज़ो न ॾींदो हूंदो, वरी बि तव्हां राति पहिरीं एपिसोड, ॿीं एपिसोड, 2 एपिसोड तव्हां ॾिसी चुका आहियो, 3, ऐं उन 2-3 एपिसोड में तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। 4-5 हज़ार व्यूज़ उन्हनि जा आयल हुया, मूं चेक कया, एतिरा घणा बि व्यूज़ न हुया। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी जेको आहे दिलि जो राज़ आहे। तव्हांखे इहो कारो गुलाब ड्रामो कीअं थो लॻे,
इन जा जेको आहे न कमेंट में इन जी राय ॾिजो ऐं ख़बर पवंदी असांखे त दोस्तनि जी छा राय आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे चवंदो दोस्त वीडियो खे लाइक कयो, इन वीडियो खे महिरबानी कयो, हाणे जेतिरो थी सघे इन वीडियो खे शेयर कयो ऐं पंहिंजे ग्रुपनि में या पंहिंजे दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर कयो। फेसबुक ID ते बि शेयर कयो, फेसबुक ग्रुपनि में बि, ऐं इन जा क्लिप कटिंग करे पोइ बि रखी सघो था, सुठी जेकी ॻाल्हि हुजे। ऐं तव्हांजी महिरबानी थींदी। शायदि कोसो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, जेको आहे नए ड्रामे जी ॻाल्हि, दोस्तनि मूंखे कमेंट कया, मूं कल्ह उहा अपडेट ॾेई छॾी त कारो जेको गुलाब ड्रामो आयो आहे इहो नओं आहे या पुराणो आहे। मां उन्हनि खे कल्ह ई न शाम जो नंढड़ी अपडेट में ॿुधाए छॾियो, लेकिन अॼु क्लियर कट ॿुधायां थोरो तव्हांखे सफ़ाई सां। कारो गुलाब ड्रामो दोस्तो तक़रीबन 7-8 साल पुराणो आहे। 2016 या 17 जे टाइम जो रिकॉर्ड थियल आहे, हाणे जो न आहे। इहो वॾो पुराणो ड्रामो आहे ऐं इन खे हाणे इन लाइ हलायो वञे थो, दुलाब जी शूटिंग तव्हांखे ख़बर आहे बरसाति जे करे रुकिजी वई आहे। इन जे करे हिन खे हलायो थो वञे त दुलाब जेसीं ताईं तयारु थिए उनजो पहिरियों स्पेल त कारो गुलाब ड्रामो इहो नंढिड़ो सीरियल ड्रामो आहे, जीअं दिलि में तूं ऐं जलगार ड्रामो असद कुरैशी जो, उन्हनि वांगुरु आहे। इन खे जेसीं ताईं हलायो वेंदो ऐं पोइ जेसीं ताईं दुलाब जी वरी शूटिंग बि जेको आहे पहिरें स्पेल जी मुकमिल थी वेंदी। ऐं ॿी तरफ़ त तव्हां ॾिठो चंड ग्रहण जी मां अपडेट तव्हांखे ॾेई छॾी हुई। चंड ग्रहण जेको आहे ड्रामो, ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो तव्हांखे सभु खां पहिरियां असां अपडेट ॾींदा आहियूं नए ड्रामे जी। मां ई अपडेट ॾींदो आहियां ऐं नओं ड्रामो जेको बि ईंदो आहे। ऐं मूंखे ख़बर हुई हीउ पुराणो ड्रामो आहे कारो गुलाब, मां इन जे करे इन जी अपडेट न ॾिनी। ऐं दिलि में तूं उन जी अपडेट मूं न ॾिनी हुई, यलगार जी बि मूं न ॾिनी हुई। ऐं मां एतिरो तव्हांखे ॿुधाए छॾियो त बाबा इहे पुराणा ड्रामा आहिनि। हीउ कारो गुलाब जेको ड्रामो आहे इहो बि दोस्तो पुराणो ड्रामो आहे ऐं इन जी जेको आहे न तॾहिं मूं अपडेट न ॾिनी। हीअ बि हाणे इन लाइ अपडेट ॾेई रहियो आहियां त दोस्तनि जा कमेंट अचनि पिया बार बार, तॾहिं मूं इहा अपडेट ॾेई छॾी। जे नओं ड्रामो हुजे हा सभु खां पहिरियां मां अपडेट ॾियां हा। ऐं दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो ड्रामो आहे जेको हवेली, उन जी हैदराबाद में शूटिंग हली रही आहे 51 स्पेल खां अॻिते। कल्ह मां उनजी अपडेट तव्हांखे ॾिनी, तस्वीरां बि मूं तव्हां सां शेयर कयूं हुयूं, यकीननि तव्हां उहे ॾिठियूं हूंदियूं। त शूटिंग जे दौरान असांखे पल पल जी हिकु हिकु तस्वीर असांखे व्हाट्सअप कंदा आहिनि त हिते शूटिंग हिन स्पेल जी हली रही आहे, 51 एपिसोड जी हली रही आहे, 52, 53, 51 खां 75 ताईं 3 स्पेल आहे। बाक़ी हाणे तव्हां ॾिठो 34, 35 ताईं त हवेली ड्रामे जूं क़िस्तां तव्हां ॾिसी चुका आहियो, 50 ताईं तयारु पियूं आहिनि, अॻिते उन्हनि जी शूटिंग हली रही आहे। ओॾे बरसाति घटि हुई, इन जे करे दोस्तो उनजी शूटिंग हली रही आहे हैदराबाद में हवेली ड्रामे जी, जंहिंजो मंज़ूर दानिश साहब डायरेक्टर आहे। लेकिन दुलाब जी इन जे करे शूटिंग बंदि थी, छाजे करे त दुलाब मीरपुर माथेले में रिकॉर्ड थी रहियो आहे ऐं जिते ज़हर ज़िंदगी ऐं जेको रिकॉर्ड थियो हुयो। लेकिन हिते एॾी बरसाति हुई, या रहीम यार खान, मीरपुर, ॾेरकी, घोटकी, पनो आकिल, असांजो इलाइक़े ॾे सखर ऐं खैरपुर त गोॾा बोड़, हिते त मतिलबु तबाही अची वई। एॾी बरसाति, गप गारो थी वियो त गप गारे में कीअं शूटिंग थींदी, ऐं शूटिंग उहा थींदी ई कान। इन जे करे दुलाब जी शूटिंग रुकिजी वई। हिते डंग डोका जेको खजियूं उहे बर्बादु थी वियूं। सिर्फ़ु हिकिड़ी शइ खे फ़ाइदो थियो, जेका सारियूं हुयूं, ऐं उहे सारियुनि वारनि खे वॾो फ़ाइदो थियो। छाजे करे हिते असांजे इलाइक़े में सारियूं घणियूं आहिनि, उहे दुआऊं पिया घुरनि त पाणी अचे, पाणी हुयो कोन, वरी कुदरती बरसाति लही पई, उन्हनि खे फ़ाइदो थियो। इन जे करे शूटिंग रुकिजी वई। ॿी तरफ़ त घोटकी में जेको शूटिंग हली रही पंहिंजनि जागादार, उहा बि बंदि थी वई, ख़तमु थी वई, रुकिजी वई फ़िलहालु वक़्ती तौरु बरसाति जे करे। ऐं इन जे करे हाणे जेको आहे वेलकम टू मीरपुर माथेलो, इहा फिल्म रिकॉर्ड थींदी, इन जो बि स्टार्टिंग थी चुकी आहे। ऐं इन जो जेको अली हसन चरड़ साहब जेको आहे डायरेक्टर आहे, ऐं इहा बि ज़बरदस्त फिल्म आहे। मां इन सोचियो तव्हांखे इन जी नई ख़ुशख़बरी ॾेई छॾियां। ऐं हाणे जेका तव्हांखे मां ॻाल्हि कई त बाबा नए ड्रामे जी ॻाल्हि कंदुसि, उहा कारो गुलाब जी मां ॻाल्हि तव्हांखे करे छॾी, ख़ुशख़बरी बि तव्हांखे ॿुधाए छॾी। हाणे जेका तव्हां सां ॻाल्हि कयां थो उन जी तव्हां जेको आहे सोचे ई ज़हन सां ॿुधिजो, तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां दोस्तो, असां जेका अपडेट ॾींदा आहियूं सोची सम्झी ॾींदा आहियूं, सभ खां पहिरियां ॾींदा आहियूं। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि यार अञा ताईं ड्रामा आया ई न आहिनि, तव्हां अॻे अपडेट ॾेई रहिया आहियो। बाबा नवें ड्रामे जी अॻे अपडेट ॾींदासीं त पोइ ड्रामो ईंदो न, जे ड्रामो अची वञे उन खां पोइ तव्हांखे असां अपडेट ॾियूं त पोइ असांजी हीअ वीडियो कहिड़े कम जी, ऐं तव्हांखे बाद में तव्हां ई चवंदो यार ही ड्रामो त हली चुको आहे, हाणे अपडेट तव्हां छो था ॾियो। ऐं असांखे पहिरियों अपडेट ॾियणी पवंदी आहे, डायरेक्टर बि ऐं इहे चैनल वारा बि असांजे राब्ते में हूंदा आहिनि। ऐं दोस्तो अॼुकल्ह जेको आहे यूट्यूब जो दौरु आहे,
ऐं असां जेका रिव्यू कंदा आहियूं ऐं उर्दू ड्रामनि जा वरी रिव्यू कंदा आहिनि, जेका इंडियन फिल्मुनि जा रिव्यू कंदा आहिनि, हर कंहिंजा पंहिंजा सिस्टम आहिनि। उन्हनि खे हू पाण अपडेट ॾींदा आहिनि त जीअं असांजी फिल्म जो शो घणो थिए, असांजे ड्रामे जो शो घणो थिए, माण्हुनि खे घणी ख़बर पवे, जल्दी ख़बर पवे त असांजो ड्रामो घणो हले। पहिरियों असांजे यूट्यूब चैनल खे शुरू में इहे चैनल वारा सिंधी जेका मीडिया वारा डायरेक्टर अदाकार एतिरी अहमियत न ॾींदा, लेकिन जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त असांजी सोशल मीडिया जी वॾी ताक़त आहे, हाणे हू पाण ई असां सां राब्ते में हूंदा आहिनि, पाण ई असांखे तस्वीरूं शेयर कंदा आहिनि ऐं कोशिशि कंदा आहिनि त असांजे ड्रामे जी अपडेट सभ खां पहिरियां ॾियो ऐं असांजो ड्रामो जीअं सभ खां पहिरियां मशहूरु थिए ऐं सभिनी दोस्तनि सिंध अवाम ताईं पुॼे। दोस्तो, इहा असांजी जेका इन लाइ सभ खां पहिरियां अपडेट ऐं पकी अपडेट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते मिलंदी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहो पुराणो चैनल आहे, शुरू खां वठी मां तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां अपडेट ॾींदो आयो आहियां ऐं ॾींदो रहंदुसि इंशाअल्लाह। तॾहिं तव्हांखे चवंदो आहियां, तव्हां लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो, हर 5 दोस्तनि खे ग्रुपनि में शेयर कंदा कयो असांजी हिन वीडियो जी लिंक। हाणे तव्हांखे जेका मां ॻाल्हि करण वारो आहियां, इहा सोचे ऐं सम्झी दोस्तो इहा ॻाल्हि ॿुधिजो तव्हां। ऐं इहा ॻाल्हि जेका दोस्तो सुठा सुठा जेका कमेंट दोस्त कंदा आहिनि, मां उन्हनि जा कमेंट पंहिंजे वीडियो में शामिलु कंदो आहियां ऐं सभिनी खे ॿुधाईंदो आहियां त बाबा हीअ जेका सुवाल कंदा आहिनि उनखे जवाबु ॾींदो आहियां पंहिंजी नेक्स्ट वीडियो में, उहो कमेंट बि मां शामिलु कंदो रहंदो आहियां। 21,000 खां मथे मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि, इहे महिनत सां आया आहिनि, ईअं न आहिनि आया, सभई मुंहिंजा भला सब्सक्राइबर आहिनि। सिर्फ़ु पाकिस्तान मां न आहिनि, इंडिया मां बि सिंधी जेका रहनि था उहे बि असांजा सब्सक्राइबर आहिनि, जेका ॿाहिरि सिंधी रहनि था उहे बि असांजा सब्सक्राइबर आहिनि ऐं उन्हनि जा बि कमेंट ईंदा आहिनि। असांखे हिते लोकेशन जी ख़बर पवंदी आहे त हीअ सब्सक्राइबर कहिड़े इलाइक़े जा आहिनि ऐं उन्हनि जा कमेंट भला ईंदा आहिनि, तव्हांजा बि भला ईंदा आहिनि। चंद कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेका ग़लति कमेंट कंदा आहिनि ऐं गार गंद कंदा आहिनि, उन्हनि खे मां रिप्लाई न ॾींदो आहियां ऐं रिप्लाई में मां बि उन्हनि खे गार गंद न ॾींदो आहियां। असांजी अहिड़ी जेका चवंदा आहिनि न तरबियत न आहे ऐं अहिड़ा किरियल उन्हनि वांगुरु न आहियूं, लेकिन सुठे कमेंट जो रिप्लाई ऐं ॾींदो ई आहियां। लेकिन हीअ उन्हनि लाइ मैसेज आहे त बाबा तव्हां मूंखे असांजे चैनल खे को फ़र्क़ु न पवंदो, जेॾो जेको आहे तव्हां तंज़ कंदव त ओॾो ई चैनल असांजो अॻिते ई वेंदो ऐं जेको हसद करण सां असांखे नुक़सानु न पवंदो, तव्हांखे नुक़सानु पवंदो। तव्हांजे नसल जी ज़ाहिर ॻाल्हि थिए थी त तव्हां एतिरा किरियल आहियो। हे उहे चंद माण्हू जिन जी मां ॻाल्हि कयां थो, कुझु चंद माण्हू 21,000 मां कुझु चंद माण्हू अची अहिड़ा किना कमेंट कंदा आहिनि। दोस्तो, तव्हां असां सिंधी आहियूं ऐं असांखे इहो करणु घुरिजे त असां पंहिंजी राति खे आला बढ़ाइण जे लाइ, हिकिड़ो सिंधी सुठा हुजण जे लाइ सोशल मीडिया ते सुठी ॻाल्हि कयूं। ऐं दोस्तो, पंहिंजी जेको आहे न हिकु मतिलबु पंहिंजी तस्वीर ठाहिण जे लाइ, सुठी हिकिड़ी पाण खे पेश करण जे लाइ ग़लति कमेंट न आहिनि कबा, सुठा कमेंट कबा आहिनि। कोशिशि इहा कबी आहे त सुठी शइ कजे। ऐं दोस्तो, तव्हांखे चवंदो आहियां त ईअं न कंदा कयो। इहो उन चंद माण्हुनि जे लाइ मुंहिंजो मैसेज आहे जेका पंहिंजी हिकिड़ी ज़ात ज़ाहिर कंदा आहिनि हरू भरू। ऐं तव्हांजा कमेंट दोस्तो मां न आहियां पढ़ंदो, जेका सॼी सिंध खां ऐं सॼे ॿाहिरि इलाइक़नि खां जितां जितां माण्हू असांजा सब्सक्राइबर आहिनि उहे बि पढ़ंदा आहिनि ऐं तव्हांजो मैसेज उन्हनि ॾे बि वेंदो। उहे छा सोचींदा त सिंध जा सिंधी एतिरा किरियल आहिनि जो ग़लति कमेंट कंदा आहिनि, एतिरी उन्हनि खे मतिलबु तालीम बि न आहे, जाहिलनि वांगुरु अची कमेंट कंदा आहिनि। मां सभिनी खे नथो चवां, चंद माण्हू उहे ऐं इंडिया जा जेका सिंधी ईंदा आहिनि सुठा कमेंट कंदा आहिनि, ॿिए मुल्क खां पंहिंजे सिंध जा बि सिंधी सुठा कमेंट कंदा आहिनि, चंद माण्हू अहिड़ा आहिनि। हाणे तव्हांजा कमेंट अगरि इंडिया जा सिंधी या ॿाहिरि जा सिंधी पढ़नि ऐं उहे छा सोचींदा त इन्हनि जी तालीम न आहे, उहे अहिड़ा अची ग़लति कमेंट कंदा आहिनि। हीउ हिकिड़ो ग़लति मैसेज वेंदो आहे। इहो तव्हांखे फ़र्क़ु पवंदो दोस्तो, मूंखे को फ़र्क़ु न पवंदो, मुंहिंजे चैनल खे को फ़र्क़ु न पवंदो। ऐं इहो तव्हांखे मां सम्झायां थो त महिरबानी करे पंहिंजे पाण खे न विञायो, ईअं ग़लति कमेंट कंहिंखे बि न ॾींदा कयो। जेतिरो थी सघे सुठा कमेंट कयो, उहे सुठा कमेंट असां वरी अॻिते बि जीअं शामिलु करे छॾियूं ऐं तव्हांजी बि वाह वाह थिए, असांजी बि। ऐं इन खे मां इहा अॼु ॻाल्हि इन लाइ शेयर कई ऐं तव्हांखे ज़ाहिर करे ॿुधाई त उन्हनि दोस्तनि खे बि ख़बर पइजी वञे जेका सुठा दोस्त आहिनि, असांजा सुठा सब्सक्राइबर आहिनि, फॉलोअर आहिनि ऐं उहे ई पाण तव्हांखे इन्हनि खे सम्झाईंदा, कमेंट में बि ग़लति करनि था ऐं इहो ईअं करनि था। बहरहाल
पंहिंजी ज़ात ॾेखारनि था, जेका बि ईअं करनि था, इहा असांखे इन शइ जो को बि फ़र्क़ु न पवंदो। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो जेका पुराणा ड्रामा 2-3 हलिया, सम्झ जीअं दिलि में तूं, यलगार, जीअं हाणे कारो गुलाब, इन्हनि जी अपडेट मूं त न ॾिनी, लेकिन ॿिया जेका यूट्यूबर आहिनि उहे ॾेई रहिया आहिनि। हुननि खे शायदि इन शइ जी ख़बर न आहे त हीअ पुराणा ड्रामा आहिनि। जे हुनखे ख़बर हुजे हा त हीअ पुराणा ड्रामा आहिनि त पोइ इहे अपडेट न ॾियनि हा, लेकिन हू ख़ुशि थी विया ॾिसी करे त नओं ड्रामो अची वियो आहे। लेकिन मूंखे पहिरियों ई ख़बर हुई हीअ पुराणो ड्रामो आहे। इन पुराणे ड्रामे खे हाणे जेको आहे छा जे लाइ अपडेट ॾियां, जॾहिं आहे पुराणी शइ, नई शइ न आहे। ऐं इन में अॼुकल्ह वारा अदाकार न आहिनि जेका हिन टाइम हली रहिया आहिनि। माण्हुनि खे ज़रूरत बि हिननि अदाकारनि जी आहे, आज़म मेंगल, इरफान मूसा, हाजन प्रेमी, यानी सिजावल खान, ज़ुल्फ़कार बुर्दी, ॿिया टिया जेका हली रहिया आहिनि ऐं हू पुराणा अदाकार आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे उहो ड्रामो मज़ो न ॾींदो हूंदो। वरी बि तव्हां राति पहिरीं एपिसोड, ॿीं एपिसोड, 2 एपिसोड तव्हां ॾिसी चुका आहियो, 3, ऐं उन 2-3 एपिसोड में तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। 4-5 हज़ार व्यूज़ उन्हनि जा आयल हुया, मूं चेक कया, एतिरा घणा बि व्यूज़ न हुया। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी जेको आहे दिलि जो राज़ आहे। तव्हांखे इहो कारो गुलाब ड्रामो कीअं थो लॻे, इन जा जेको आहे न कमेंट में इन जी राय ॾिजो ऐं ख़बर पवंदी असांखे त दोस्तनि जी छा राय आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे चऊं, दोस्त वीडियो खे लाइक कयो, इन वीडियो खे महिरबानी कयो, हाणे जेतिरो थी सघे इन वीडियो खे शेयर कयो ऐं पंहिंजे ग्रुपनि में या पंहिंजे दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर कयो। फेसबुक ID ते बि शेयर कयो, फेसबुक ग्रुपनि में बि, ऐं इन जा क्लिप कटिंग करे पोइ बि रखी सघो था, सुठी जेकी ॻाल्हि हुजे। ऐं तव्हांजी महिरबानी थींदी। शायदि को ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।